जाम शोर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालुके जे यूनियन काउंसिल आराज़ी जे ॻोठो आराज़ी जे 5 मुस्तहक़ माण्हुनि खे घर ठहिराए खेरत सां चाबियूं संदन हवाले कयूं वयूं। जिन माण्हुनि खे चाबियूं ॾिनियूं वयूं उन्हनि जो चवणु हो त असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं मनाज वेलफेयर फाउंडेशन जे क़ाइद मोहतरम डॉक्टर ताहिरुल क़ादरी जिंजा जिन असांखे घर ठहिराए ॾिना ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे मुहसिन दोस्त दिलरुबा माण्हू एडवोकेट सैफुल्लाह भंगर जिंजा जिन असांजी निशानदही करे असांखे मुस्तहक़ सम्झी असां बेघर माण्हुनि खे फी सबीलिल्लाह घर ठहिराए ॾिना। असां सॼी उमिरि मनहाज वेलफेयर फाउंडेशन खे दुआऊं कंदा रहंदासीं। अलाह पाक संदन जी ख़िदमत क़बूल फरमाईंदो। जॾहिं त मुस्तहक़ माण्हुनि जो चवणु हो त मनहाज वेलफेयर फाउंडेशन असां मुस्तहक़ माण्हुनि जे चेहरे ते मुस्कुराहट ॾिसी महसूस करे सघिजे थी त हू केतिरा ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त मनहाज वेलफेयर फाउंडेशन जी टीम जो चवणु हो त अचो असांजो साथ ॾियो त गॾिजी किन ग़रीब मुस्तहक़ माण्हुनि जी वधीक मदद करे सघूं।